मूंसे ॾिठा माउ जनी ॾिठो प्रिय खे मूंसे ॾिठा माउ जनी ॾिठो प्रिय खे तनी संधी का करे न सघां ॻाल्हिड़ी। मुंहिंजी पार्टी जा सीनियर अॻवान जेमिस काउंसिल जा मेंबर साईं हिदायत दुनिया साहब, साईं नवाब शाह डीओ, साईं हाशिम लिगारी, असांजे ज़िले जो सदर मोहतरम अली रज़ा खासकेली, जनरल सेक्रेटरी भा गुल डायरी, सीनियर अॻवान असांजो बुज़ुर्ग असांजो मोहसिन साईं सरफराज़ मेमून, उन खां बाद में तमामु क़ाबिल एहतराम साईं सजन सिंधी साहब, भा मुनीर अबड़ो, भा इनायत चांडियो, साईं फ़कीर इम्तियाज़ लाखो, हिन यूनिट जा उहिदेदार साहिबान साईं राशिद चांडियो साहब, उनजी बाडी जा मेंबर दोस्तो, मुझे साम्हूं वेठल मुझी सिंध धरती जा आशिको साईं रहबर सिंध साईं जीएम सैद जा पैरोकार दोस्तो, जिए सिंधु देश जिए रहबर आज़म साईं जीएम सैद। दोस्तो, हर साल में जनवरी जो महीनो ईंदो है, उनजी 17 तारीख़ ते बराबर पहिरीं तारीख़ खां ही असांखे हिकु ख़ुशी जी लहर जिस्म के अंदर हिकिड़ी अहिड़ी असांजे जिस्म के अंदर हिकिड़ो वलवलो पैदा थींदो आहे त हिन महीने असांजी सिंधी क़ौम, असांजे सिंध वतन, असांजी ॿोली, असांजी जाग्राफ़ी हदुनि तोड़े असांजे नस्लनि लाइ जेको हिकु असांखे तमामु सघारो पैगाम हिकु मज़बूत बणाइण जे लाइ, असांखे मज़बूत करण जे लाइ ख़ुदा ताला जी तरफ़ां हिकु तमामु वॾी नेमत बख़्शी वई। हिन ई महीने जी 17 तारीख़ ते उन अज़ीम इंसान, दुनिया जे अज़ीम इंसान जो नालो जेको तव्हां असीं सभु तमामु वॾे एतिराम सां वठंदा आहियूं ऐं उनजी सालगिरह हर साल मल्हाईंदा आहियूं। साईं जीएम सैद असांखे जेकॾहिं क़ौम, ॿोली, वतन जो पैगाम न ॾिए हा त शायदि असां काफ़ी साल अॻे, काफ़ी टाइम अॻे मिसमार थी वञूं हा ऐं असांजी दुनिया में का पहचान न रहे हा। जेके पाकिस्तान ठहण खां पोइ असांजी सिंध सां नाजाइज़ियूं कयूं वयूं, असांजी क़ौम सां नाजाइज़ियूं कयूं वयूं, या असां सां जेके वेसाघातियूं कयूं वयूं, असीं सम्झूं था त जेकॾहिं साईं जीएम सैद न हुजे हा त शायदि असांजी ॿोली, असांजो वतन अॼु असांजो न हुजे हा। असां ते धारिया हिन वक़्तु बि क़ाबिज़ आहिनि, बहरहाल पोइ बि असांजे तक़रीबन 80% माण्हुनि खे शऊर अची चुको आहे, उन्हनि खे ख़बर आहे त असीं ग़ुलाम आहियूं। छो त इहा वॾी ॻाल्हि आहे जॾहिं हिकु ग़ुलाम क़ौम खे ख़बर पइजी वञे त हू ग़ुलाम आहे त हुनखे आज़ादी जो अहसासु पाण ई जागी पवंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, यूनिट 2 जा उहिदेदार दोस्तो, भा राशिद चांडियो ऐं उनजी टीम खे आऊं सुर्ख सलाम पेश कयां थो ऐं बार बार मुंहिंजी दिलि चए थी उनजे हथनि खे चुमां जिन हेॾो वॾो प्रोग्राम अरेंज कयो, जिन हेॾो बहितरीनु प्रोग्राम अरेंज कयो ऐं जिन असांजे सभिनी दोस्तनि खे, सभिनी प्यारनि भाइरनि खे तमामु घणो मान बख़्शो। मुंहिंजी दिलि चए थी त अॼु हिननि खे झुकी सलाम पेश कयां जिन असांजे करे, असांजी पार्टी जे करे, असांजे रहबर सिंध साईं जीएम सैद जी सालगिरह जो प्रोग्राम रखियो ऐं सभिनी दोस्तनि खे गॾु कयो ऐं बार बार उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां सलाम पेश कयां थो। जिए सिंधु देश, जिए रहबर आज़म साईं जीएम सैद।